वल्वज़्न वल्फ़ज़्ल वल्अद्ल वन्नज़्म वल्अज़्म बिलजज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइअलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फी फ़ुरक़ान वहदहू ला शरीक लहू वहदहू बिवहदतिन मुवह्हिदन बिवहदतिन मुवह्हिदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहू वला नज़ीर लहू वला मुशीर लहू वला मिसल लहू वला मिसाल लहू वला कुफ़ुव लहू वला नज़ीर लहू वला मुशीर लहू वला शरीक लहू वला ज़िद्द लहू वला निद्द लहू वला जौद लहू वला मिसल लहू वला मिसाल लहू वला मुक़ासिम लहू वला मुदानी लहू वला मुकाज़िम लहू वला मुनाज़िर लहू वला जलद बिलद वलद जसद रुसव जुज़व उज़्म नुज़व वला जज़ब वस्पाई बका बैत खस्मला व नशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह वहदहू वहदहू ला शरीक लहू मन युशरिक फी ज़ातिही व सिफ़ातिही व आदातिही व आयातिही औ यतबर्रक बिग़ैरिही मिन नबिय्यिन व वलिय्यिन व तक़िय्यिन व नक़िय्यिन व नसीमिन व हसीनिन व जमीलिन व सग़ीरिन व कबीरिन फ़अलैहि ख़ुस्रान वल ثم نشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنظومنا ومقصودنا أجدر الخلق جديرنا أعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعدارة والهداية والحكاية والعناية والأمانة والإمامة أعلانا وأجلانا وأتقانا وأجهدنا وأزهدنا وأكبرنا وأخطرنا أحمد أنور أجدر أوسط أنور أجمل أكمل له ثم نشهد أن حبيب ربنا وصمدنا محبوب جدلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدراننا هو أدوة نظمة قدوة رتبة أسوة حسنة وبدلائله القاهرة الغالبة الظاهرة الباطنة سعيد إلى سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا ثم دنا ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى. हिकिड़ो आवाज़ रखे साफ़ وقال الله تعالى في مقام آخر حميم والكتاب المبين
इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारकतिन इन्ना कुन्ना मुज़िरीन फीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम अमरन मिन इंदिना इन्ना कुन्ना मुरसिलीन रहमतन मिन रब्बिका इन्नहु हुवस समीउल अलीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई आशिक़ रसूल सहाबा अहल बैत जा गुलाम ॾाढा दुरूद पाक पढ़ो त मजलिस बरकत वारी थे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। तू साईं तू सुबहान मुखे चारो नागे चवण जो। असां बुखारी सैयद पंहिंजे वाइज़ में पीरन जो कलाम भी पढ़ूं, रब जो कुरान भी पढ़ूं, जेके ॻाल्हि वणे उहो सुभान अल्लाह करे। छो त असां जी जमात जमियत उलमा इस्लाम बेपीरन जी जमात न आहे। जिनके मुर्शिद हालेजी वारे जो अदब आ, सैयद जो अदब आ, कुरान जो अदब आ, ये बीठल दोस्त भी वेही रहो त सुकून ईंदो। न त कलाक ॾेढ जे वाइज़ में तव्हां बी थकिजी पवंदो। दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं फराशी न आहे विशाल तेरे फराशी विशाल जो जीअं बीठल दोस्त बि वेही बा अदब कुरान ॿुधनि। बा अदब बा नसीब हूंदो आहे, बे अदब बेनसीब हूंदो आहे। महीनो बि बरकत वारो आहे, महफ़िल बि बरकत वारी आहे, मन जो बख़्शिश थी वञे। तू साईं तू सुबहान मुखे चारो नागे चवण जो। वसंदा शहर वीरान करे वरी वसाए वाहण। केखे दाम न बख्शे दमड़ी, केखे माया बख्शे मण, केखे बेकन बख्शे बकरी, केखे दाता बख्शे धण, केखे पाले सुख पालकिन में, केखा पीहाए पाहण। तेना हूं ताहण था डकन लिंग लतीफ जा। सारी रात जागी जिन याद कयो सुबहान। आशिक़ अब्दुल लतीफ चवे तन जी मिट्टी बि लधो मान। ओ कख सणन पन सणन सड़े साओ गाहो। कख सणन पन सणन सड़े साओ गाहो। जिन रिझायो अल्लाह तो न चेतन खे। ओ जेकी अल्लाह अल्लाह कन से दुखिया की न रहने। जो बेशक ओ जेकी अल्लाह अल्लाह कन से दुखिया की न रहने। न लालच का दुनिया जी न को ॿियोई था घुरने। से सदाई खुश रहन जिन रिझायो पंहिंजे रब खे। जिते न साथी को साथ दींदो उते पुशाफे हुजूर थींदो। जेको ॾाढा सुभान अल्लाह करे सैयद दुआ तो करे हिन साल मदीने वञे। जेको आहिस्ते चवंदो अल्लाह कंदो पंधु वेंदो मदीने। जेको ॾाढा चवंदो साईं ज़बीउल्लाह सां गॾु हलंदो हवाई जहाज में। रुगो किराओ पंहिंजो पाण भरींदो हलंदो असां सां गॾु। जिते न साथी को साथ दींदो उते पुशाफी हुजूर थींदो।
असां में आगन गुनाह कई, असां में आगन गुनाह कई, ख़ुदा को माफ़ी वठी पो ॾींदो। ज़मीन गूंदी ततल समूरी, उते पघर में कई पिया बुॾंदा। मशर जे मैदान में ज़मीन गूंदी ततल समूरी, उते पघर में कई पिया बुॾंदा। धणीअ खां पोइ जन्नत वठी ॾियण लाइ हबीब सोणो उते पोइ ईंदो। ख़ुदा जो महबूब उम्मतन लाइ ख़ुदा अॻियां वेंदो, सजदे में पिणो तो बेशक। ख़ुदा जो महबूब उम्मतन लाइ ख़ुदा अॻियां वेंदो, सजदे में पिणो। तू माफ़ कर मुंहिंजी उम्मत खे, शफ़ा हबीब जी रब मञींदो। असां में आगिन गुनाह कई, असां में आगिन गुनाह कई, ख़ुदा को माफ़ी वठी सो ॾींदो। अल्हम्दुलिल्लाह अॼु 26 मार्च सन 2021 बमुताबिक़ 11 शाबानुल मुअज़्ज़म सन 1442 हिजरी जुमातुल मुबारक जे बाबरकत दिहाड़े शंशर जी रात घोटकी शहर जे बरसां ॻोठ मुग़ल खान कलवड़ में भाऊ निसार अहमद साहब, गुलाम रसूल कलवड़ साहब ऐं असांजे प्यारे साथी मौलाना फज़लुर रहमान साहब जन जे बार बार राब्ते सां मुर्शिदुल मुवहिदीन हज़रत मौलाना साईं ज़बीहुल्लाह हालेजी वारनि जी ज़ेरे निगरानी अवां जुमला जमात मीरानी बिरादरी कलवड़ बिरादरी जी सिक भरी दावत ते सिबी जदीद बलोचिस्तान को लंबो चौड़ो सफ़र कराए अल्लाह साईं हिन महले जी बरकत भरी महफ़िल में तव्हांजी रब ज़ियारत भी नसीब कराई आ। भलारे महीने में क़ुरान ॿुधाइण जी, भलारे ॾींहं ते सआदत भी नसीब कराई आ। काफ़ी उलमा कराम जा बयान थी चुका आहिनि, मूंखां बाद भी काफ़ी उलमा जा बयान थींदा। महफ़िल भी बरकत वारी आ, ॾींहुं भी बरकत वारो आ, महीनो भी बरकत वारो आ। ऐं असीं दुआ करण आया आहियूं जिन मरहूमन जे लाइ ईसाले सवाब जे लाइ ही प्रोग्राम रखियो वियो। मरहूम गुलाम हैदर कलवड़, मरहूम हाजी जान मोहम्मद कलवड़, मरहूम गुलाम सरवर कलवड़ ऐं ॿिया जेके भी जहान छॾे विया आहिनि, अल्लाह सभिनी मरहूमन जी क़ब्र ते क़ुरान जी रहमत जो मींहुं वसाए। मजलिस इन करे शान वारी आ छो त क़ुरान वारी मजलिस आ। जेको हिन मजलिस में ईंदो आ रब उन जा गुनाह भी शाणे छॾींदो आ, अर्शन ते दर्जा भी बुलंद कंदो आ। महीनो इन करे भलारो आ जो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रजब शहरुल्लाह व शाबान शहरी व रमज़ान शहर उम्मती। फरमाए त रजब अल्लाह जो महीनो आ, शाबान मां मोहम्मद करीम साईं जो महीनो आ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं रमज़ान वरी मुंहिंजी उम्मत सगोरीअ जो महीनो आ। तव्हां पढ़ल लिखल वेठा हो, तालीम याफ़्ता तबके जा माण्हू आयो, तव्हीं मूंखे ॿुधायो त शाबान जे लफ़्ज़ में ई कमाल आ। उलमा वाह जी तोजीह लिखी आ, शाबान जे लफ़्ज़ में अखर घणा आहिनि। स्कूल बंदि आहिनि न, कोरोना जे करे तव्हां ॿुधायो ई नथा सघो। 4 ॿुधे हाणे इहा पढ़ाई आहे न स्कूल जी, शाबान में साईं 4 हे 4 इन करे तो चवे छो त हिन जो चैन सां प्यार आहे न, तॾहिं तो जल्दी 4 चवे छो त चैन जा त असां नौकर आहियूं न।
जेको चैन जो दुश्मन आहे उन खां त अलाह सभु कुझु खसे छॾियो आहे। इहो सैयद जो फ़ैसिलो न आहे, मुर्शिद हालेजी वारे जो फ़ैसिलो न आहे, इहो अलाह जो फ़ैसिलो आहे। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह ही क़ुरान बि खसे छॾियो, छो त क़ुरान जे लफ़्ज़ में बि अखर 4। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह ये टेबल बि खसे छॾी, टेबल में बि अखर। तव्हां न ॻाल्हाईंदो त मां कीअं ॻाल्हाईंदुसि? मां तव्हांजे करे सफ़र कयो आहे, चैन 5 घंटनि जो जुमो सिबी जदीद में पढ़ायो आहे, उतो सफ़र करे पहुतो आहे, तव्हीं त मूंसां ॻाल्हाईंदा हलो न बाबा। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह कुर्सी बि खसे छॾी, छो त कुर्सीअ में बि अखर। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह क़ुरान त खसियो पर मस्जिद बि खसे छॾी, छो त मस्जिद में बि अखर। उनखे मेखानो नसीब थींदो, मस्जिद नसीब न थींदी। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह मस्जिद त खसी पर मस्जिद जो मुसल्लो बि खसे छॾियो। रमज़ान में चैन जे दुश्मन खे तरावियूं नसीब न थींदियूं, मुसल्लो नसीब न थींदो, छो त मुसल्ले में बि अखर। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां मस्जिद वई, मुसल्लो वियो पर जुमे वारो मिंबर बि वियो, छो त मिंबर में बि अखर। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह साईं सिद्दीक़ बि खसे छॾियो, छो त सिद्दीक़ में बि अखर। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह साईं रमज़ान जो रोज़ो बि खसे छॾियो, छो त रोज़े में बि अखर। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह जिहाद बि खसे छॾियो, छो त जिहाद में बि अखर। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह जन्नत बि खसी, छो त जन्नत जो ॿियो नालो बिहिश्त आहे, बिहिश्त में बि अखर 4। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह साईं नबी साईं जूं 4 न्याणियूं बि खसे छॾियूं, अम्मा रुक़ैया, अम्मा ज़ैनब, अम्मा उम्मे कलसूम, अम्मा फातिमा। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां 4 वॾा किताब बि खसिजी विया, तौरेत, ज़बूर, इंजील, क़ुरान। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां 4 मुहम्मदी दीन जा मसलक बि खसिजी विया, हनफी, मालकी, शाफी, हंबली। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां सभु मुर्शिद बि खसे छॾियईं, छो त मुर्शिदनि जा सिलसिला बि 4, कादरी, चिश्ती, नक्शबंदी, सेहरवर्दी। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां अलाह 4 वॾा मलाइक बि खसे छॾिया, जिब्रील, मीकाईल, इसराफील, इज़राइल। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां सिजल थिए खां पोइ जेको कादरी ज़िक्र कंदा इहो ज़िक्र बि खसिजी वियो, छो त ज़िक्र जूं तस्बीहूं बि ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, इल्लल्लाह 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 इल्लल्लाह, अल्लाह 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 हू। ज़िक्र जो तस्बीहूं बि 4। जेको चैन जो दुश्मन आहे उन खां नमाज वई, क़ुरान वियो, ज़िक्र वियो, तस्बीहूं वियूं, मुर्शिद विया, बुज़ुर्ग विया, सभु खसिजी विया, मुसल्लो वियो। अड़े जेको चैन सां दुश्मनी कंदो उन जे सीने में अलाह क़ुरान बि न ॾींदो, छो त क़ुरान यादि करे त पोइ लक़ब थींदो हाफ़िज़, हाफ़िज़ में बि अखर। जेको चैन जो दुश्मन आहे उहो मौलवी बि न थींदो, छो त मौलवी थिए त पोइ लक़ब थींदो आलिम, आलिम में बि अखर 4। मां त चवंदो आहियां चैन जा दुश्मन हर शइ खसिजी वई, तोखे ख़ुदा काथे रहण जी जाइ बि न ॾींदो दुनिया में, छो त सॼी दुनिया में तरफ़ बि त 4 आहिनि न। ओभर ॻाल्हायो, ओलह, उत्तर, ॾखण, चंड्रातू का 5 कुंड वसाए, पर 5 बि न मिलंदसि, आहे ई कोन। मां शदाद कोट में या तकीर कई, हिकिड़ो जज़्बाती हो कुराड़ो अशी ॾाढ़ी सां उथी बीठो, बाक़ी ते सैयद हिकिड़ो जुमिलो ॿियो बि रहल आहे, कहिड़ो चए हीअं बि चओ ओ चैन जा दुश्मन तूं राति जो खट ते बि न सुम्हंदो कर, छो त खट में बि पावा 4 आहिनि। हाणे ॿुधायो त शाबान में अखर घणा? अड़े वरी 4 था चवनि, चैन खो त अॻिते वियासीं, घणा? 5। शाबाश। कहिड़ा कहिड़ा? शीन, आइन, बा, चौथो अलिफ, 5। ये तालिब ॿुधाईंदा, छो त मदरसनि में पढ़ाई हले थी न, होॾे त किरोना जे करे स्कूल ई बंदि थी विया।
अल्लाह अकबर कबीरा। मुसलमानों कुरान जाश को दीन जा परवानो शाबान जो शीन तो चवई शराफत वारो महीनो थी। हिन महीने में शरीफ थी वंशो त मथों बरकत वारो महीनो रमजान अचई थो। शाबान जो आइन तो चवई हिन महीने में पंहिंजे जिस्म के इबादत जे लाइ घणो तैयार कर छो त मथों रमजान अचई थो जंहिंमें तोखे घणी इबादत करणी आ। अचेव थो रमजान कराची टपी आवा ॼाण पहुतो घोट की चंड बीहण सां शीशी हथ में खणंदो त बीमार थी विया या रखंदो रोज़ा। वाह जो मज़ो आहे रमजान शरीफ में। ॾींहं जो रोज़ो रात जो मुसल्ले ते क़ुरान तरावियन जी नमाज सीजन जो महीनो नेकिन कमाइण जो महीनो। अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रमजान शरीफ में मुझे रब जा बाना ॾींहं जो रोज़ो रखन रात जो मुसल्ले ते क़ुरान ॿुधन तरावियन जी नमाज पढ़न हिक हिक सजदे जे एवज़ में मुझो अल्लाह इन्हनि जो 1500 नेकियूं लिखाईंदो। घणियूं नेकियूं? पो तरावियन जी नमाज में घणियूं रकाता 8 वारा 20 वारा 20 रकाता। मक्के मदीने में भी 20 रकाता। घोटकीअ में देवबंदिन जी मस्जिद में भी 20 रकाता। 20 रकातुन में घणा सजदा थींदा? 40 के 1500 सां ज़रब कर त हिकड़ी रात जी मजूरी घणी मिलंदी। जेके खीर विकणंदा उहे ॻाल्हायो दुकानदार ॻाल्हायो 1500 सां जेकॾहिं 40 के ज़रब था कयूं त 1.5 कलाक जी मजूरी तरावियन जी नमाज जी मुंहिंजो रब 60,000 नेकियूं थो ॾे। पोइ बि घोटकी वारो तूं असांखे क़दुरु कोन्हे। पोइ बि छोरा रोज़ो खोले करे क्रिकेट खेॾनि था तरावियन जी नमाज नथा पढ़नि। असां वटि ईअं ज़िले शिकारपुर में तव्हांजी ख़बर न आहे चङा भला होॾे मस्जिद में मेराब में हाफ़िज़ क़ुरान तो पढ़े हेॾे नौजवान क्रिकेट खेॾनि था मानी खाधी आहे घणी रोज़ो खोलियो आहे वर्जिश कयूं अल्लाह जा बाना मानी खाधी थी रोज़ो खोलियो थी। सोमाणी जी नमाज जूं 17 रकाता इशा नमाज में 20 रकाता तरावियन में इहा इबादत कर त वर्जिश भी थी वेंदी मानी भी लगी वेंदी सवाब भी मिलंदो घर सुम्हंदे 60,000 नेकियूं भी कमाईंदे। इहा वर्जिश भली या क्रिकेट वारी भली जेका आखिरत में भी कम ॾे। आए को घोटकी में वडेरो भोतार जेको मजूर के 1.5 कलाक जी मजूरी 60,000 रुपयो दे वडेरे जो साव निकरी वने 60,000 दे दे। यो सखियात मुझो रब वा पर असां वटि नेकीअ जो क़दुरु कोन्हे। असांखे क़दुरु आहे त कादे आज़म जे पैसनि जो आहे असांखे क़दुरु आहे त सऊदी अरब जे रियालनि जो आहे असांखे क़दुरु आहे त अमेरिका जे डॉलरनि जो आहे असांखे क़दुरु आहे त दुबईअ जे दिरहमनि जो क़दुरु आहे। यादि रखजांइ मुस्लमान जे नेकी जो क़दुरु थींदई त महशर जे मैदान में थींदई जिते हिकड़ी नेकीअ जे लाइ ॿियनि खे इलाज कंदे सिकंदो वतंदे। मां नथो चवां रब जो कुरान तो फरमाए खोल कुरान 3 सिपारो मुझो रब तो फरमाए यौम यफिरुल मरउ मिन अखीही व उम्मिही व अबी व साहिबतिही व बनी। जेके कुरान वणे बैत मथे करे जो सुभान अल्लाह। आवाज समझ में अचे तो या डबलिंग घट कराया सही है। यौम यफिरुल मरउ मिन अखीही रब तो फरमा महशर जे मैदान में बाना परेशान थींदा नंढो भाउ वॾे भाउ ॾे ईंदो ओ भाउ मुंहिंजी हिकिड़ी नेकी खुटी पई आहे महिरबानी करन घोटकीअ में मांखे को मार ॾे त मुंहिंजा भाउ तूं मुंहिंजी मदद कंदे पुलिस ॿधी वञे त मांखे जेल मां छॾाईंदे
हिते त अल्लाह जी कोरटा हिकड़ी नेकी खुटी पया यार मदद करन मुझो वडो भावा हिक पी जा पुठायो रत भी सागिया वडो भा चोंदो नंढे भा के हले वन ही आलम महशर जो जहाना नफसी नफसी जो जाना वो दुनिया जो जानो जो भायर हिक बे जे कम इंदा से अल्लाह अकबर नंढो भाव इलाज कंदो वडो भाव नेकी न दींदो वडो भाव इलाज कंदो नंढो भाव नेकी न दींदो यफिरुल मरउ मिन अखी व उम्मीही वरी पंहिंजी माउ ॾेईंदो ओ अम्मा मां तुंहिंजो जिगरी पुटु आहियां अम्मा तू त बच्चे ते सिर ॾींदी हुई न अम्मा मूंखे राति जो बुखार निकिरे तोखे निंड न ईंदी हुई ओ मुंहिंजी अम्मा मां तुंहिंजो हलाली पुटु जिगरी पुटु वञाए थो जहन्नम में अम्मा हिकड़ी ॾेकी ॾे अम्मा मुंहिंजो हिसाब बराबर थे मां जन्नत में वञा अम्मड़ी बि चवंदी नफ़्सी 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 पुट मां नथी सुञाणाय अल्लाह कहारा मुखे रब जो भौ थो थे पुट तोखे जो नेकी ॾियां त मां अम्मा जो हिसाब किताब न थियो आहे मत मुंहिंजी नेकी खुटी पवे मां जो जहन्नम में वञा ॿुधो घोट की शहर इर्दो गिर्द नवाजा आयल मुसलमानों अरे रमज़ान अचई थो नेकियूं कमाए वठ न त माशर में नेकियूं खुटी पवंदई त अमड़ बि न ॾींदई मां नथो चवां क़ुरान थो चवे उलमा वेठा आहिनि पुछो साईंजन खां फरमाया व उम्मी व अबी वरी इंदो पंहिंजे पीउ ॾे ओ मुंहिंजा अब्बा मुंहिंजा अंगल दुनिया में तू पूरा कया अब्बा सिर तगारी जी मजूरी करे मुंहिंजूं ख़वाहिशूं पूरियूं कयई अब्बा मां तुंहिंजो पुटु आहियां जहन्नम में थो वञा हिकड़ी नेकी ॾे अब्बो बि न कंदो वरी इंदो पंहिंजी घरवारीअ ॾे व साहिबती ओ मुंहिंजी शरीक हयात 40 साल तोसां हिकड़े बिस्तरे में निंड कई बाह ते तोखे निंड कराई तू मुंहिंजी शरीक हयात हिक चादर में गॾु सुम्हण वारी आहियां अड़ी तुंहिंजे करे त मां रिश्वत वती तुंहिंजा अंगल पूरा कया मां हराम खाधो मां व्याज खाधो तुंहिंजे करे रोड ते बि लुट फुर कई तुंहिंजे बच्चन के खुश करण जे करे मां तोर माप में खोट ताब कई तू मुंहिंजी घरवारी आ मां वञाए तो जन्नत में हिकड़ी नेकी ॾे त मां बची वञा घरवारी चवंदी हले वञ मां तोखे नथी सुञाणा ही माशर जो जान आ मूंखे पाण ख़ुदा जो ख़ौफ आ वरी ईंदो पंहिंजी औलाद ॾे भला तव्हां मूंखे नेकी ॾियो औलाद बि भॼी वेंदी पी मां खां वरी ईंदो पंहिंजे घोटकीअ जे यारनि ॾे यार बाईपास ते होटल ते कढ़ायूं गॾु खाधियूंसीं गोश्त गॾु खाधासीं चायूं गॾु पीतियूंसीं बोतलां गॾु पीतियूंसीं यार मां तुंहिंजो पग मट यार यार तुझे करे मां कुर्बानी ॾिनी तुझा दुनिया में दुख ला था मगे हिकड़ी नेकी दे कुरान ते फरमा दोस्त भी छॾे वेंदा इन करे सैयद हथ बदी अर्ज़ तो करई अल्लाह जो वास्तो थी रमज़ान ईंदई ख़बर न पवंदो हलियो वेंदो हिन साल ते एडियूं नेकियूं कमाई जाए जो सुभाणे माशर में कम अचनी और रखबा रोज़ा तरावियूं पढ़बियूं कुरान जो ख़त्म कढबो उलमा लिखियो आहे त जेको रमज़ान में हिकिड़ो ख़त्म कढे कुरान जो त उनखे 49,000 ख़त्मनि जो सवाब आहे हींअर तव्हां पढ़ंदो अलिफ लाम मीम त अल्फ ते 10 नेकियूं लाम ते 10 नेकियूं मीम ते 10 पर जे रमज़ान में चवंदे अलिफ लाम मीम त अल्फ ते 30 नेकियूं लाम ते 30 मीम ते 30 90 नेकियूं के तफसीर वारे बुजुर्ग हीअं बि लिखियो आहे त अलिफ बि हिकु अखर न आहे अल्फ में बि 3 अखर आहिनि हमज़ो लाम फा वरी लाम लाम अलिफ मीम वरी मीम में भी 3 अखर आहिनि उचार में मीम मीम या मीम त हिन मीम में भी गोया के 3 अखर आहिनि रुगो मीम ते भी 90 नेकियूं मिलनि कदुर हुजे नेकिन जो असांखे पैसनि जो कदुर मां त चवंदो अल्लाह करे हिन साल रब्बुल आलमीन ऐलान कराए मलाइको वञो इमरान खान जी हुकूमत आहे खंड 100 रुपए किलो थी वई आहे ऐलान कयो जेको तरावीह पढ़े उन जे मुसल्ले जे हेठो हर सजदे जा 1500 रुपया रखी वेंदासीं पोइ त सही तव्हां वारी मस्जिद बि पूरी न पवंदियूं माण्हू बिना वज़ू जे बि जाइ विलारे वेंदा हलड़े इहा मुंहिंजी जाइ थी छो त पैसा मिलंदा त पोइ छो न ईंदासीं रुगो हुकूमत ऐलान थी करे त 20,000 10,000 वतन कार्ड मिलंदो त माण्हू राति जो बि रोड ते सुम्हण विया
पर असा के कदर ना है नेकी जो सही तो चा गलत तो चा अल्लाह से फरमायो हामीम 5वीं सिपारो सूरत दुखान जो मुंड तो पड़ा अल्लाह से पांजे महबूब सा प्यार भरी कचहरी तो करे हामीम ये प्यार जा लफ्ज़न इनन जी माना हिको अल्लाह जाने बे सुनो मोहम्मद जाने तो मौलवी के खबर न पवे दुनिया में जी आशिक माशूक पाण में कचहरी कंदान एड़ा त इश्क जा कोट वाड गलाइंदान जो आशिक समझे बे माशूक समझे थे के खबर न पवे ये अल्लाह साईं भी पंजे महबूब सा कुरान में एड़ी कचहरी कईया जो अज ताई के मौलवी के बुजुर्ग के खबर ना है तो ये शा लफ्ज़न अल्लाह जाने बे सोनो महबूब जाने करे प्यार में अल्लाह पंजे सोने के ही तो चवे अलिफ लाम मीम करे प्यार में रब सद करे चवेस तो अलिफ लाम मीम साद अलिफ लाम मीम रा हामीम नून क़ाफ ताहा यासीन हामीम आइन सीन क़ाफ काफ हा या आइन साद चौन सुभान असा मदरसे में 7 कुरान मजीद माना वारा पढ़ियासी सिंधी में कुरान मजीद जो तर्जुमो उर्दू में कुरान मजीद जी माना टियों फारसी में कुरान जी माना चौथों फिरोकी में कुरान जी माना पंजो पश्तो में कुरान जी माना शहो अंग्रेजी में कुरान जी माना सतों अरबी में कुरान मजीद जी अरबी में माना सतनी मुफस्सिरन तर्जुमो कंदड़न इए लिखियो त अल्लाह जाने बे सोनो मोहम्मद जाने बे के खबर नाए अक्ते मुझे रब फरमायो वल किताबिल मुबीन मां अल्लाह से के कसम है न किताब जो मुबीन जो अल्लाह सही भली कसम न खणे तबे अल्लाह जी गाल कच्ची न पक्की हां साईं पर जे अल्लाह वो कसम खणे त पो या गाल चो अन्या पक्की कसम खणी करे चवे दो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारका असा इन कुरान के बरकत वारी रात में नाज़िल कयोसी इन्ना कुन्ना मुनज़िरीन इन कुरान जे जरिए सां जारींदा आहियूं रब तो चे फीहा युफ़रक़ु कुल्लु अमरिन हकीम तो उलमा लिखो आ त या बरकत वारी रात 15 शबान जी रात शबे बरात शोटकारे जी रात निजात जी रात मोमिनन के बख्शण जी रात लैलतुस सिक लिख पढ़ जी रात अल्लाह जे तकदीर जे फैसलन जी रात मां तो हिसाब लगायो आ इया रात हिन साल 29 मार्च ते थी अज जुमो आ सुभाणे शंशरा बेदी आचरा मना सूमर जे दी या बरकत वारी रात सूमर जो दी अंगारे जी रात सिज लहंदो अल्लाह पंजी रहमत खणी दुनिया जे आसमान ते इंदो मदीने वारे साईं फरमायो हुआ त मुझो अल्लाह रोज रात जो पंजी रहमत खणी इंदो आ घोट की जे आसमान ते रब ऐलान कंदो आ रात जो 3 बजे खां पो उथो हल मिन मुस्तगफिरिन फअगफिर ला आहे को गुनाहन जी माफी वठण वारो मां रब को दुआ घुरे त मां माफ करे छडास आहे को बीमार ला इलाज अस्पताल में जवाब मिलो डॉक्टरन जवाब दिनो पर मां त वेठो आ न मां में उम्मीद कर व इजा मरिस्त फहुव यशफीन बीमारी दींदो बीमा अल्लाह शफा बीमा दींदो भिटाई घोट भी चे तो तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा जानब मुझे जी में
आज़ारनि जा अनवा साहिब दे शफ़ा मियां मरीज़न खे रब ऐलान कंदो आ उथो हूअं तव्हां इलाज कंदाओ घोटकी वारो या अल्लाह या अल्लाह या अल्लाह मूंखे सद कंदाओ हाणे तव्हां निंड पयाओ मां अल्लाह पाण तव्हां ॾे आयो आहियां उथो मां दुआ घुरो फ़र्क़ु आहे हूअं तूं रब खे इलाज करे हीअं रब तोखे चवे थो मां सखी आहियां उथी निंड फिटाए मां दुआ घुरतम बे औलाद वारा मां औलाद बि ॾींदोमांइ छो त औलाद जा खज़ाना बि मुंहिंजे हथ में आहिनि यख़्लुक़ु मा यशा यहबु लिमन यशाउ इनासा मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे न्याणियुनि जूं न्याणियूं ॾियां व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे पुटनि जा पुट ॾियां औ युज़व्विजुहुम ज़ुकुरान व इनासा मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे पुट बि ॾियां कंहिंखे न्याणियूं बि ॾियां व यजअलु मन यशाउ अक़ीमा मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे सालनि जा साल सिखायां इन्नहु अलीमुन क़दीर मां इल्म वारो बि आहियां त मां ताक़त वारो बि आहियां रब ऐलान थो करे अल्लाह जी रहमत लही थी अचे असां वटि छोकरा जागी था पवन 12-1 बजे ताईं 2 बजे ताईं फेसबुक ते व्हाट्सएप ते वेठा आहिनि अल्लाह जी रहमत जॾहिं लॻी ईंदी आहे न असांजा मुर्शिद हालेजी वारा मुर्शिद ॿेर वारा फरमाईंदा आहिनि त अल्लाह जी रहमत ॾिसी करे ख़ुदा जा वली उथी तहज्जुद जी नमाज़ पढ़ंदा ऐं उहा अल्लाह जी रहमत लहंदी आहे त जेके हलाली जानवरनि जीअं घरनि में सिंधी कुकड़ा इहो बि उथी भांग ॾींदो आहे बकरी घटो हलाली जानवरनि इहे राति जे पहिरें पहर में निंड कंदा आहिनि जॾहिं अल्लाह रहमत खणी ईंदो आहे त इहे बि उथी पंहिंजी ज़ुबान सां मालिक खे यादि कंदा आहिनि वरी जॾहिं उहा अल्लाह जी रहमत लहंदी आहे न त कुता बिल्ला सूअर बगड़ गिदड़ हरामी जानवर पहिरें पहर में भौंकदा वरी जॾहिं अल्लाह जी रहमत लही ईंदी न पहिरें आसमान ते 3 बजे खां पोइ वरी इन्हनि खे निंड ईंदी आहे हरामी जानवर निंड कंदा आहिनि हलाली जानवर उथी तव्हां त अशरफुल मखलूकात हो तव्हां त मखो शान में भला हो पोइ बि उन्हनि नौजवाननि जे लाइ छा चइजे जेके 2 बजे ताईं जागी जॾहिं अल्लाह रहमत खणी अचे हरामी जानवर बि निंड कनि हे बि निंड थो करे मां छा चवां दुख थो थे ख़ुदा जो कसम हिकिड़ी गेम निकिती आहे मोबाइल में मूंखे त हुनजो नालो बि नथो अचे अलाए कहिड़ी आहे पपी जी अलाए छा आहे पपी जी साईं पपी जी गेम निकिती आहे मूंखे दोस्तनि शिकायत ॾिनी ते साईं छोरा 3 बजे ताईं बि राति जो इहा हलाइनि था अलाए कहिड़ो मज़ो आहे हुन गेम में ख़ुदा माफ़ करे ईअं न कंदो कर सवाइ दीन जे कम जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सोमाणी नमाज़ खां पोइ कचहरी करणु जाइज़ ई न सुम्ही पो अल्लाह रहमत खणी अचे उथी रब खे ॿाॾा हूअं त अल्लाह साईं रोज़ राति जो ईंदो आहे पर 15 शबान जी राति सिज लहण सां रब पंहिंजी रहमत खणी ईंदो चो सुभान अल्लाह सिज लहण सां पंहिंजी रहमत खणी ईंदो वेंदे सुबुह जी आज़ान ताईं मलाइकनि खे चवंदो जिब्रील ई रहमत जो झंडो आहे वञी काबतुल्लाह जी छत ते हण अॼु बख़्शिश जी रात आहे फीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम मलाइकनि खे चओ अॼु फ़ैसिले जी रात आहे सॼे साल जी तक़दीर जा फ़ैसिला थींदा हिन साल कंहिंखे हटीअ मों हट करणो आहे कंहिंखे वापार में फ़ाइदो ॾियणो आहे कंहिंखे लखनि करोड़नि जो फ़ाइदो थींदो कंहिंखे कख मों लख करणो आहे कंहिंखे लख मों कख करणो आहे मां ख़ुदा जे सॼे साल जी तक़दीर जा फ़ैसिला थींदा कंहिंखे पुट ॼमंदो कंहिंखे न्याणी ॼमंदी कहिड़े कुंवारे जी हिन साल शादी थींदी छोरा आमीन कयो पिया तव्हांजे हक़ में छड़ा त आमीन कयो पिया तक़दीर जो फ़ैसिलो अथव कंहिंजी न्याणीअ जो रिश्तो काथे थींदो कंहिंजो मौत किथे थींदो कहिड़े हाल में थींदो 15 शबान जी राति फ़ैसिलो मौत जो थी वेंदो माण्हू पोइ बि अयाशी कंदा ख़बर न अथनि त कहिड़ी ख़बर अड़े तूं असांजो मौत हिन साल लिखिजी वियो हुजे अल्लाह अकबर साहबा अर्ज़ु कयो साईं जेकॾहिं बुरी तक़दीर लिखिजी वई असांजे लाइ त पोइ छा कजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ो हथियार आहे
इस्तेमाल कयो त अल्लाह से तांजी बुरी तकदीर के भी भली तकदीर में बदलाइंदो। साईं वो केड़ो हथियार आ? मुझे साईं फरमायो मोमिन जी दुआ, मोमिन जी दुआ, दुआ वडो हथियार आ। इन दुआ घुरंदे त खुदा तुझी बुरी तकदीर मटाए भली तकदीर करे छदींदो। ऐं पो अल्लाह जी रहमत के एडो जोश होंदो जो बनी कलब जे कबीले में हज़ारे रिडन जी खल में जेतरा वार थींदा आहिनि खुदा एडा मोमिन बख्शे छॾींदो। ताके खबर आ त रिड जी खल में वार केतरा थींदा आहिनि? खबर हिकड़ी रिड घुरायूं था स्टेज ते घणी ॿुधायो, कैलकुलेटर हणी ॿुधायो न साईं। असांखे इहा बि ख़बर न आहे त असांजे मथे में वार घणा आहिनि, असांजी दाढ़ी मुबारक में वार घणा आहिनि, रिड जी खल में केतिरा वारनि कंहिंखे इल्म आहे। रब एॾा मोमिन बख्शींदो। पर अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खबरदार साहबियो इन रात मुझे रब के कावड़ हूंदी पंजन माण्हुनि जी बख्शिश न थींदी। घणनि माण्हुनि जी? पंजन माण्हुनि जी बख्शिश इन रात भी न थींदी। अस्तगफिरुल्लाह। साहबा हैरान थी विया साईं उहे पंज बदबख्त कहिड़ा आहिनि जिनखे अल्लाह इन रात भी माफ़ न कंदो। हालांकि रब जी रहमत त समंड खां वधीक हूंदी, कुशादी हूंदी, हज़ारे रिडन जी खल में जेतिरा वार एॾा मोमिन बख्शींदो। ये पंज बदबख्त कहिड़ा आहिनि जिनखे अल्लाह साईं इन भलारी रात भी माफ़ न कंदो। पर मूंखे त दुख उन्हनि जो थिए थो। अल्लाह साईं त रहमत जी जोश में एॾा माण्हू बख्शे थो, पर असां ईसाइन जे तरीक़े ते हलियासीं। असांखे यहूद नसारा कल्चर ॾिनो। बाबा इहा रात कहिड़ी आहे ख़बर अथव? इहा फटाकनि जी रात आहे। तव्हांजे घोटकी में अलाए आहे अलाए न आहे, असांजे शिकारपुर में त इहा बुराई आहे जीअं सिज लहंदो 15 शबान जी रात धमाका शुरू थींदा। तव्हां वटि बि आहे न? यार सभु हिकु जहिड़ा। इन्नल मुबद्दिरीन कानू इख्वान शयातीन। कुरान तो फरमाए जेके अजायो ख़र्च कंदा आहिनि इहे शैतान जा भाइर। पंजे से जे नोट के को हमरा तीली ॾेई साड़े इनखे चरियो चवंदो हुया सियाणो। हा साईं चरियो आहे न। पोइ जेके हे फटाका वठनि था, धमाका वठनि था, गंदरफ वठनि था, अलाए मोहबतियूं ॿारनि था। हो जमालो कारे काफ़र जो मुंहुं कारो, तुंहिंजो मुंहुं कारो। कारे काफ़र जो न, वरी ॿारनि जी हरकत ईअं ईअं अगरबत्तियूं ॿारे ते हो जमालो कारे काफ़र जो मुंहुं कारो। अड़े तुंहिंजो मुंहुं कारो थी वियो। हया कर मुसलमान। चरियो आहे पंहिंजे पैसनि खे पाण तो बाह में तीली ॾेई साड़े वरी अख़बार पढ़जाए 15 शबान जे ॾींहुं इन धमाकनि जे करे किथे देरे के बाह, किथे कणक के बाह, लाबारे के सजे के बाह, किथे कोठिन के बाह, किथे किन बच्चन जा हथ सड़ी वेंदा, कंहिंजा पैर ख़त्म थी वेंदा। माना माली भी नुक़सान, जानी भी नुक़सान। हिन साल त घोटकीअ वारो मुर्शिद जे आॾो, क़ुरान जे आॾो हिन साल अहद कयो त इंशाअल्लाह इहा बुराई न वठी ॾींदासीं। अल्लाह जो कसम आहे तव्हां न वठो त इहे दुकान पाण ई बंदि थी वेंदा। तव्हां न वठो, छो था वठो? जेकॾहिं तोखे पैसा घणा थिया आहिनि त पंहिंजी औलाद खे 15 शबान जी राति भलो खाधो खाराए, फ्रूट वठी ॾे, औलाद के कपड़ा वठी दे, औलाद के खर्च कर। अड़े घरवारीअ ते खर्च कंदे, औलाद ते खर्च कंदे, पीउ माउ ते खर्च कंदे, भेनरुनि ते खर्च कंदे, भाइरनि ते, क़यामत जड़ी इहो पैसो कम ॾींदई। या महशर जे मैदान में जरे तुझा आमाल नामा तोरबा, खबे पासे जा गुनाह वधी वेंदई, ॾकंदो ॼाण जहन्नम में वेम। अल्लाह फरमाईंदो बियो बियो मलाइको मुंहिंजे हिन बाने शादीअ खां पोइ पंहिंजी घरवारीअ ते खर्च कयो, अबे अम्मा ते खर्च कयो, उस्तादनि ते खर्च कयईं, ॿारनि बच्चनि ते खर्च कयईं, मुर्शिदनि ते खर्च कयईं। जेको बि न पैसो 40 साल मशरूबात में, मतमूआत में खर्च कयो, लिबास में, लटे कपड़े में खर्च कयो, मलाइको खणी चो लि अहलिही व मालिही सदक़तुन। माला सयो सजो सदको करे ताराज़ीअ में तोरे अमल पूरा करे जन्नत ॾेई छॾींदोमांसि। इहो पैसो कम ॾींदो न, या छोरनि जी यारीअ ते ख़र्च के इहो कम ॾींदो।
पैसो तो उहो कम ॾींदो जेको ले अहलिही व मालिही सदक़तुन क़यामत ॾींहुं अल्लाह वटि ताराज़ीअ में सदको थी करे तुरंदो। साईं उहे 5 माण्हू कहिड़ा बदबख्तन जिन खे अल्लाह से 15 शबान जी रात माफ़ न कंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया नंबर पहिरों जेको पीउ मां जो नाफरमान आहे, पीउ मां जी नाफरमानी भी वधी वई आहे। अमड़ के चवे तो कुत्ती या मां के मानी छो न थी दे। अस्तगफिरुल्लाह। अल्लाह जे नबी फरमायो रिज़र रब्बि रिज़ल वालिद व सख़तुर रब्बि सख़तुल वालिद। जंहिं पीउ मां के नाराज़ कयो उन ॼण अल्लाह अल्लाह जे रसूल के नाराज़ कयो। जंहिं पीउ मां के राज़ी कयो उन ॼण अल्लाह अल्लाह जे रसूल के राज़ी कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेके अबो अम्मा पोड़ा थी वञन अबे अम्मा जी खिदमत भी कयो, पीउ मां जे चेहरे जी ज़ियारत कयो, रोज़ घर वेठे हज उमरे जो सवाब थींदो। हाणे त हवाई जहाज बंदि पिया न हज ते छॾनि था न उमरे ते। अड़े पीउ मां जी खिदमत कर, रोज़ हज उमरे जो सवाब थींदो। हिकिड़ो साहबी चए थो साईं जे करे 100 दफ़ो पीउ मां जो दीदार कयूं, साईं जन फरमाया मुंहिंजो अल्लाह सखी आहे, भली 100 दफ़ो पीउ मां जो दीदार कर त बि घर वेठे 100 दफ़ो हज उमरे जो सवाब थी। वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। रब तो फरमाए इबादत मां अल्लाह जी इताअत मदीने वारे साईं जी खिदमत पंहिंजे पीउ मां जी। इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा। कुरान सचो आहे न। जेकरे पीउ मां मोको हिकिड़ो कुराड़ो थी वञे, पोड़ो थी वञे, खिदमत करे, अड़े पीउ मां के दड़को त पंहिंजी जाते, गार त पंहिंजी जाते, तेज ॻाल्हाइण त पंहिंजी जाते। रब छा थो चए 15 सिपारे में फला तकुल लहुमा उफ। पीउ मां के उफ भी न चइजाए, वला तनहरुहुमा झिणक भी न दी जाए, वकुल लहुमा कौलन करीमा। पीउ मां सां ॻाल्हाए त सोनो थी ॻाल्हाई जाए। मता बदबख्त पीउ मां नाराज़ थी मता मरण महिल कलमो भी नसीब न थिए। हिकिड़े ज़ालिम इश्क में फांसी पियो, माशूका औरत उन खे चयो मां तोखे राज़ी कंदमि पर हिकिड़ो कम कर, जेकॾहिं मुंहिंजो सचो आशिक़ आहे पंहिंजी माउ खे कुही आ कत्ल करे आ, पंहिंजी माउ खे कुही करे माउ जो सीनो चीरे, माउ जे सीने मां दिल कढी हाउ कढी हीअं थालीअ ते खणी आ त पोइ मां माशूका तुंहिंजी आ जीअं चवे मां कयां। उन बदबख्त देर न कई, पंहिंजी सुतल माउ के निंड में कुठई। अल्लाह अकबर। निंड में कुही करे अमड़ जो सीनो चीरे, अमड़ जे सीने मो दिल कढी हाउ कढी या थालीअ ते रखी पंहिंजी माशूका ॾे वियो। रस्ते ते का सिर पई, को टोटो पियो जो हिन खे थाबो अची वियो। अल्लाह ताला कॾहिं कॾहिं अहिड़ो मंज़र ॾेखारींदो आहे दुनिया जे आॾो। अल्लाह जी मर्ज़ी आहे, रब वण खे चवे त वण ॻाल्हाए। अल्लाह अबू जहल जी मुठ में पथरनि खे चयो पथरनि ॻाल्हायो अशहदु अन्नका मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह गोव खे चयो गोव नबी साईं सां ॻाल्हायो। अल्लाह झिरकीअ खे चयो झिरकीअ नबी साईं सां ॻाल्हायो। हिन ज़ालिम पंहिंजी माउ जी दिल हाउ खणी वञे पियो, थाबड़ो अची वियो। रब जो हुकुम आयो इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। रब साईं ताक़त ॾिनी, हुन माउ जी दिल मो आवाज़ आयो पुट तोखे त धक न लॻो। अड़े ज़ालिम जे माउ के कुठई इश्क में अची करे हिकिड़ी छोकिरीअ जे इश्क में अची माउ जी दिल कढी खणी वए। पोइ बि माउ अहिड़े चंडे पुट सां बि केॾो प्यार थी करे चए थी पुट मूं ॾे ख़ैरा तोखे त धक न लॻो। अल्लाह अकबर। अहिड़ी माउ खे गारियूं थो ॾे। ख़ुदा जो कसम आहे जेके बेरोज़गार वेठा हो अॼु सैयद को वज़ीफ़ो वठी वञो, सुबुह जो घरों निकिरो त पंहिंजी माउ को पुठी ठपाईंदा कयो। अमड़ खे 200 रुपया 500 रुपया 150 जेकी ताक़त अथव ख़र्ची ॾींदा कयो।
पो रोज़ीअ जे लाइ निकिरंदा कयो माउ दुआ कंदई घर मोटींदे ॿई खीसा पैसनि सां भरल हूंदई अमड़ अमड़ हज़रत मूसा अलैहिस्सलाम के भी अल्लाह सही चवे तो खबरदार मूसा नबी तूर सीना ते होशियारी सां अचजांइ अॻ में माउ ज़िंदा हुई जेका पोयों दुआऊं कंदी हुई नबी खे तो चवे नबी खे व इन जाहदाका अला अन तुशरिक बी मा लैस लक बिही इल्म फला तुतिहुमा पर जेकरे पी मां तोखे शिरक जो हुकुम कन पी मां तोखे शरीयत के खिलाफ हुकुम कन हक वारी जमात को तोखे रोकिन फला तुतिहुमा रब तो फरमाए पो शरीयत जे मामले में पी मां जी फरमा बरदारी न कजाए छो त पो अल्लाह अल्लाह जे रसूल जो हुकुम अञा मथे दुनियावी मामले में पंहिंजे पी मां जी इज्जत कर बाक़ी शरीयत जो मामलो अचे कुरान के खिलाफ हुकुम थे तो पी मां जी ना मनणी पो वरी अल्लाह अल्लाह जे रसूल जो हुकुम मथे आ 15 शाबान अचे वेठी खुदा जो वास्तो तो पटको खणी पी मां के परचा वठ न तो खुदा माफ न कंदे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बे नंबर ते अल्लाह सही 15 शाबान जी रात बियो उनके भी माफ न कंदो जेको ज़ानी आ जिना भी वधी वई आ अखबार त पढ़ो सोशल मीडिया त ॾिसो रोवण थो अचे दादूअ में 3 सालन जी छोकरी असां 5 माण्हुनि जिना कई आ छा उन अम्मा जो हाल हूंदो जिना एडी वधी वई आ रब माफ करे छोकरो छोकरे सां जिना थो करे मर्द मर्द सां जिना थो करे पो छो न खुदा जा अज़ाब अचन मां कल ठुल में जलसो कयो जिले जैकबाद में रोइन पिया जमाती ते साईं शाह साहब 8 करोड़न जो नुकसान थियो आ 7 मिनट बरसात लिया गड़ो किरियो आ साईं हिंदाणा पोखियासी साईं गिदरा पोखियासे कणक जो फसल तैयार हो 7 मिनटन में हेडी बर्फ किरिया खुदा बीठल फसल तबाह करे छॾी जी नाहे त ॿियो छा आहे 7 मिनटन में 8 करोड़न जो नुकसान या अल्लाह जी नाराजगी फसल तैयार हो जे ऐं पो खुदा जो तरफो मींह वसे त या अज़ाब जी निशानी है ना वला तक़रबु ज़िना ज़िना जे वेझो ई न वञजांइ या वॾी बेहयाई थी वॾो गुनाह थी खुदा माफ करे मुश्का शरीफ जी हदीस आलिमन को पुछो ज़ानी जिना कंदो आ पो फाइल हुजे चाहे मफूल हुजे जिना कंदड़ हुजे या कराईंदड़ हुजे उन जे सीने में ईमान निकरी वेंदो आ मना मरी वियो त बेईमान थी करे मरंदो हजरत अली साईं को रिवायत आ जेकरे छोकरे छोकरे सां जिना कई मर्द मर्द सां जिना कई जे बिना तौबा जे मरी वियो मलाइका कब्रिस्तान में दफन कंदा मुसलमानन जे कब्रिस्तान में अल्लाह के कावड़ी दी रब मलाइकन के चोंदो त यो लाश तो कढो वनी लूत अलैहिस्सलाम जी कौम सां अज़ाब वारी कौम सां दफनायो यो सुबह सां महशर में उथंदो त नबी जो उम्मती थी न उथंदो लूत अलैहिस्सलाम जी ज़ानी कौम सां उथंदो हजरत साईं हालेजी वारा साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा त मर्द मर्द सां जिना करे एडी सजा है छोकरो छोकरे सां जिना करे जो खुदा कुरान में लिखाई ना है इने के कोठे ते भी धिको दियोस मड़को भजी पे तभी न जी सजा पूरी न थींदी जिना जे करे तबाही इंदी आ दुकान मो व्यापार मो बरकत हली वेंदी आ जै जमीन ते जिना थींदी आ जै इलाके में जै गोठ में जिना थींदी आ खुदा कावड़ में अची सजे गोठ वारन जी त रोजी बंद कंदो आ पर कावड़ में अल्लाह पखिन जी रोजी भी बंद करे छडींदो आ आखिर जा पखी भी जिना वारन जी बदमाशी जे करे अजाब जे करे भूख मरंदा पिटंदो पखी भी इन कुधे कम को तौबा कयो वला यज़नून तौबा कयो बीर जिना न कयो वमई यफअल ज़ालिक यल्क़ा असामा जे तौबा करे वरी जिना कंदे त पो युज़ाअफ़ लहुल अज़ाब वरी बीणो अज़ाब कयो वेंदो व यख़लुद फीही मुहाना हमेशा जहन्नम में रहंदे हज़रत साईं जन अची विया मां ॻाल्हि खे जल्दी ख़त्म थो कयां घणा माण्हू थिया जिनके अल्लाह से 15 शबान जी रात माफ न कंदो साईं टियों माण्हू केड़ो आ बदबख्त फरमाए जेको साड़ी लो आ
हसद तो करे साड़ भी वधी वियो आहे मौलाना कोई कंहिंजे अच्छे लटे खे नथो सहे अच्छो लटो अच्छी मानी जीअ लाइ गाॾी साईं हिन जी दुकान जी गिराकी त ॾिस केॾी आहे आयो को मुल्लो जेको कारो इल्म करे 20,000 ॾियां हिन जी दुकान जी गिराकी बंदि करायां तूं छो तो सड़े अलाह ॾिनो अथसि कारा इल्म कराए तावीज़ कराए पुछाड़ी थींदई पेट मो जीत ईंदई हिकिड़े शख़्स असांजे वालिद साहब वटि तौबा कई चइसि मां कारो इल्म कंदो हुउमि तावीज़ लिखंदो हुउमि ज़ाल मुड़ुस में झेड़ा कराईंदो हुउमि घर तबाह कंदो हाणे पेट मो रत थी रोवां तो मुंहिंजी दुआ को त ख़ात्मो ईमान ते थिए कंहिंजी दुकान जी गिराकीअ ते सड़ो न ईअं चवंदो कर त या अल्लाह हिन खे बि ॾिनो थी मुंहिंजो भाउ आहे रब तुंहिंजा खज़ाना भरियल आहिनि वलिल्लाहि ख़ज़ाइनु समावाति वल अर्द रब मूंखे बि ॾे रब तो चए मूंखों घुर त सही हो न शरीयत में साड़ जाइज़ न आहे शरीयत में रीस जाइज़ आहे मांखों घुर मां तोखे बि ॾींदोमांइ मुंहिंजे खज़ाने में सुईअ जे सोराख़ जेतिरी बि कमी न ईंदी रीस कंदा कयो साड़ न कंदा कयो इनल हसद ला याकुलुल हसनात कमा ताकुलुल हतबन नार जेको साड़ तो करे इन जी नेकिन के ईअं थी बाह लगे जीअं सुकल काठिन के बाह लगंदी आहे मौलविन जो मौलविन सां साड़ हाफिज़न जो हाफिज़न सां साड़ मुदरिसन जो मुदरिसन सां साड़ मोतमन जो मोतमन सां साड़ साड़ जी बीमारी ॾाढी वधी वई आहे अल्लाह माफ़ करे घणा माण्हू थिया टे चौथों नबी से फरमा 15 शबान जी रात अल्लाह सही शराबीअ खे भी माफ़ न कंदो शराब भी एॾो आम थी वियो आहे मां लारकाणे में जलसे ते वियमि दोस्तनि जो साईं ईअं तो शराब हले जीअं 7 बोतल हलंदी आहे हिते भी इहा हालत आहे मौलाना असेंबलीअ में पाकिस्तान जी असेंबली ला इलाहा इल्लल्लाह जे नाले ते मुल्क फतह थियो आहे हिकिड़े वज़ीर वाणे उथी बिल पेश कयो आहे त मुल्क पाकिस्तान में साईं शराब ते पाबंदी हणजे त असांजा MP MNA मुसलमान उथी बीठा ते न इहो हुकुम ग़लत आहे शराब भली हले हे इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जो हाल वाणियो चए तो शराब बंदि थिए मुसलमान वज़ीर चए तो न इहो कम न करियो रते देरे जे बरसां जलसे ते वियासीं अजीब ॻाल्हि चयोसीं हिते शादीअ में रागींदड़ घुरायूं फनकार अची जो जवाननि शराब पीतो नेका खां पोइ फायरिंग थी त हिकिड़े खे शराब को सरस पीतलो बजाए मोथे गोलियूं हलाइण जे हीअं फायरिंग कई हीअं जो फायरिंग कई त 7 खून थी विया सुबुह सां शादी मातम में तब्दील थी वई जनाज़ा पिया ढोइनि मां एक दफ़े अचां पियो जलसे ते घोटकी जे पासे सखर में जान जे बरसां दुआ होटल आहे मां उते ब्रेक कई नमाज़ जे लाइ छा ॾिसां त हिकिड़ी जीअ लाइ गाॾी आहे अॻियों ड्राइवर वेठो आहे पोयों 2 नौजवान हिक ॿिए खे मुक्का था हणनि हिकिड़े जी नक मूं रत थी वई ॿिए जी वात मूं रत थी वई मां ड्राइवर खे चयो ख़ैर त आहे छा आहे मूंखे जे मौली साहब तूं वञ पंहिंजे कम सां हिननि ॿिन्ही पलीतनि शराब पीतो आहे हिक ॿिए खे गाॾीअ में मार था ॾियनि हे हाल आहे शराब पीअण जो हिकिड़ी जाइ ते चवनि पिया साईं हिते अल्लाह जी महिरबानी थी हाणे त जमियत उलमा इस्लाम जा आलिम अचनि था जो शादियुनि में असां वाइज़ था करायूं जे असांजे ॻोठ में शादीअ में राग कराईंदा हुआसीं अहिड़ी बुराई थी शाह साहिब सॼी राति राग हलियो ख़ुदा जी लानत वसी सुबुह सां घोट जो निकाह पढ़ाइणी विसरी वियो बिना निकाह जे माईअ ॾे छॾियो पोइ जॾहिं माईअ दर खड़काए चयो पलीत माॾे न ईंदा निकाह ई न थियो इहा थी शराब जी बरकत ए पलीत शराब न पी रब तो चे हलिया त जन्नत में आईनन फीहा तुसम्मा सलसबीला जल्दी ॻाल्हाए मिठी ज़ुबान सां क़ुरान पढ़ण वारो मुंहिंजो प्यारो साईं अब्दुल्ला अब्बासी अची वियो आहे मुंहिंजी ज़मानत खणंदो मां जल्दी बंदि थो कयां आईनन फीहा तुसम्मा सलसबीला जेके क़ुरान वणे ॿई हथ मथे करे चो सुभान अल्लाह वाह फज़ल रहमान साहब तुझो जलसो कलवड़ बिरादरी जो जलसो अल्लाह कबूल फरमाए शाह खल्क आई आहे केडी जमात आई आहे 4 माण्हू जिन के खुदा माफ न कंदो साईं 5 माण्हू केड़ो आहे नबी से फरमाए जेको मुशरिक आहे शिरक तो करे खुदा उन के माफ न कंदो अरे तो ही दवारा थियो गैरत धारियो अल्लाह से ता असा जो जिस्म भी मां जे पेट में तो ही दते ठायो आहे मां जे पेट में मुशरिक अल्लाह से तू असा के अखियों बदनियो कन बदने हाथ बदने पैर बदने गोडा बदने कुल्ला बदने दंद बट्टी बदने आंगरियों वी बदने पर मथो हिको नको हिको जुबान हिक दिल हिक शो चे तो कुल हुवल्लाहु अहद
मां अल्लाह भी हिकवा तड़ी त दिल भी हिक ॾिनी मां हिन दिल में मोहब्बत जी जाइ भी मां हिकड़े रब खे दी जाइ कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह भी हिकवा तुझी जुबान भी का खुशामद बे जी न कजाए तारीफ मां हिक रब जी कजाए कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह भी हिकवा तुझो नक भी हिकवा तुझो रब भी हिकवा वो असांजो शिकारपुर जो रईसुल वाइज़ीन हज़रत साईं अल्लामा मौला अब्दुल मेखो साहब ॾिठो हो न तव्हां रहमतुल्लाह अलैहि अल्लाह उनजी क़ब्र ते रहमत करे मां 11 साल साईं मेखे साहब सां गॾु वाइज़ कया पोइ साईं चवंदो हो शाह साहब जेको हुन दर ते सजदा करे इहो बेनको आहे हिनखे नक ई कोन्हे हथ मथे करे मुवहिद नारो हणी चओ असांजो नक बि हिकु आहे रब बि हिकु नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने आले बैत या अल्लाह जेकॾहिं सच्ची दिल सां तौबा कनि त पोइ माफ़ कंदे हिकिड़ी आयत अचे थी सूरत फुरकान में चए थो इल्ला मन ताब या अल्लाह गुनाहगार आहियूं कंहिंखो ज़िना थी वई कंहिं शराब पीतो कंहिंखो शिरक थियो कंहिं में हसद साड़ो रब जे सच्ची दिल सां तौबा कनि हा रब तो चे ताब हथ मथे करे 3 दफ़ा चओ अस्तगफिरुल्लाह 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 रब हिननि मुर्शिद हालेजी वारे जे आॾो साईं अब्दुल्ला अब्बासी जे आॾो गुनाहगार सैयद जे आॾो हिननि क़ुरान जे आॾो हथ खयां थी हाणे छा कनि चए थो वा आमन वरी कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह व अमिल अमलन सालिहा हाणे टियों कम कजाए अमल नेक कजाए पोइ नतीजो छा आहे फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात व कानल्लाहु गफूरर रहीमा रब तो चे मां एडो करीमा भली सालन जा गुनाह हूंदई सजी जिंदगी जा गुनाह भी नेकिन में बदलाए छॾींदो एड़े करीम रब को सवाब को रब मिलंदो जेको असांजा गुनाह मटाए नेकिन में बदलाए चओ इंशाअल्लाह इन रात बख्श जी तलब कंदासीं चओ रमज़ान जो कदुर कंदासीं रोज़ा रखंदासीं हक वारी जमात जमियत उलमा इस्लाम मां इन्हनि बुजुर्गनि जो जिते भी सॾु थींदो मौलाना जो लबैक करे ईंदासीं उज़ैर अहमद मुंहिंजो हमसफ़र साथी नात ख़ान हिकिड़ो मौलूद पढ़े इंशाअल्लाह ॿिया बि खोड़ नात ख़ाननि सभिनी जी ख़िदमत बि कयो अल्लाह गंज ॾींदव जलसो जारी रहंदो दुरूद शरीफ़ पढ़ो